वअला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। अणगणिया एहसान जै मुझे सुहणे करीम रब तव्हां ऐं असां गुनाहगारनि खे पंहिंजे महबूब जी तारीफ़ करण ऐं तारीफ़ ॿुधण जे लाइ चूंडियो। अल्लाह जे हुक्म खां सवा कख भी हिली नथो सके। उन करीम रब पंहिंजे कुदरत में पंहिंजे महबूब जे उम्मत मां असां गुनाहगारनि खे चूंडियो आहे। जीअं सिंधीअ में चइबो आहे न त पहिरीं चांवर छाणबा आहिनि, पहिरीं किचरो निकिरंदो आहे, पोइ वरी ज़रड़ा निकिरंदा आहिनि, पोइ वरी अधड़ निकिरंदा आहिनि, पोइ वरी मुन निकिरंदा आहिनि, आख़िर में साबित अलॻि थींदा आहिनि। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उम्मती हुजण जो एज़ाज़
जॾहिं न मरंदासीं पोइ ख़बर पवंदी त हुज़ूर जे उम्मती हुजण जो केॾो वॾो एज़ाज़। हिकिड़ी ॻाल्हि इते ई यादि अचे वई, इते करे थो वठे। अल्लाह जी ज़ात हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे जॾहिं फरमायो, ऐ मुंहिंजा कलीम जी मुंहिंजा करीम रब, कोहे तूर ते 40 रातिन जे लाइ हलिया, घणियूं रातियूं 40 रातिन जे लाइ कोहे तूर ते हलिया। अल्लाह जो सोनो नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जे पाक हुक्म सां व इज़ वाअदना मूसा 40 लैलतन 40 रातिन जे लाइ अल्लाह जो सुहिणो नबी खिलवत खुदावंदी में दीदार यार जेला कुर्ब रब्बुल आलमीन जेला मिट घर घाट सब छड़े पहाड़ीअ ते वेठो आ, छा जेला मुझो सुहिणो राज़ी थी पवे। अल्लाह जो कलीम अल्लाह सां कलाम करण वारो आ, हुक्म थे तो हलिया जी मुझा करीम रब 40 रातियूं सुनो कलीमुल्लाह रब्बे जुल जलाल जे हुक्म सां कोहे तूर ते रही करे जॾहिं वापस थे थो, उनखे 40 तख्तियूं तौरेत जूं मिलन थियूं। घणियूं तख्तियूं 40 तख्तियूं रब्बे जुल जलाल जे ज़ात बाबरकात अता फरमायो, ऐ मुझा कलीम जी मुझा सुहिणा करीम रब, वञ वञी 40 तख्तियूं पढ़ी मुझे मखलूक खे भी ॿुधाइजा, वरी मोटी अचे मां करीब सां कुर्ब जी कचहरी भी कजा। अल्लाह जे सुहिणे कलीम उहे 40 तख्तियूं खणी करे क़ौम ॾे आयो, उन 40 तख्तन के पढ़ी करे वरी जॾहिं करीम रब जे दरबार में पहुतो, कोहे तूर ते पहुतो, उन 40 तख्तन में जेकी कुछ लिखल हुयो हिकु अल्लाह जाने, ॿियो अल्लाह जो महबूब नबी कलीमुल्लाह मूसा जाने। लेकिन जंहिं ॻाल्हियुनि जो इज़हार अल्लाह जे नबी फरमायो, उन हज़रत मूसा कलीमुल्लाह तौरेत जे अंदर हिक क़ौम जो ज़िक्र पढ़ियो। जॾहिं उन क़ौम जी तारीफ़ पढ़ी अल्लाह जे दरबार में कोहे तूर ते कलाम जे लाइ पहुतो, मुझे करीम रब पुछो, ऐ मुझा कलीम जी मुझा सोना करीम रब, पढ़ी आए मां अल्लाह जो ॾिनल पैगाम, हा मुझा मौला पढ़ी आयो। मुझा सोना करीम रब जी मुझा कलीम मुझा मौला, उन तौरेत जे उन पटन में हिक अहिड़ी क़ौम जो ज़िक्र थियल हो, जे क़ौम ते तो अल्लाह जी ज़ात एडी त राज़ी थी पवंदी, जो उहे रात जो गुनाह कंदा, सुबह जो उन्हनि जा गुनाह मिटजी वेंदा। अल्लाह फरमायो, हा मुझा कलीम तो दुरुस्त पढ़ियो आ, चवे तो ओ मुझा करीम रब, उहा क़ौम मूंखे अता फरमा। मुझे सोने करीम रब जवाब ॾिनो, ऐ मुझा कलीम तू मां रब जो कलीमुल्लाह, उहा क़ौम ज़रूर मां रब पैदा फरमाईंदुसि, मगर कलीमुल्लाह जे लाइ न, पंहिंजे महबूब मुहम्मदुर रसूलुल्लाह जे लाइ। मुझा करीम रब हिक क़ौम जो ज़िक्र पढ़ियो, जेका गुनाह करे
जॾहिं तौबह कंदी जेसिताईं गुनाह हुन जो कयल हूंदो उन जा ऐब ढकियल हूंदा, पर जॾहिं सची दिल सां तौबह कंदो त तो अल्लाह जी ज़ात उन तौबह जे सदके में उन जा उहो त गुनाह मुआफ़ कंदे, पर जेके अॻु में बि कयल हूंदा तूं रब उहे बि मुआफ़ करे छॾींदे। हा मुझा कलीम इहा कौम भी पैदा कंदुसि मौला, भला इहा कौम मुखे दे। अल्लाह फरमायो मुझा कलीम न उहा भी कौम मुझे हबीब जिया। मुझा सोना करीम रब हिक कौम जो जिक्र पढ़ियो थूं जेका कौम तुझे अंबिया वांगुर तुझे मखलूक में दीन जी तबलीग कंदी। हर अंबिया जी जिम्मेवारी पंजे पंजे कौम के दीन जो पैगाम हक पहुंचाइणा। मौला उहा बहैसियत कौम अंबिया वारो किरदार अदा कंदी, मखलूक में तो रब जे दीन जी प्रचार कंदी। हा मुझा कलीम उहा कौम भी आहे मौला, भला उहा कौम मुखे दे। रब फरमा मुझा कलीम न उहा कौम भी मां रब पांजे महबूब जिला पैदा फरमाइया। लिस्ट तवीला लिस्ट ढिगिया केतरो बयान करे केतरो बयान कजे, जेके मेहरबानियों अग में कहीं भी उम्मत के न थियल हुयूं उहे मिड़ई मेहरबानियों अल्लाह मुझे महबूब मुस्तफा जे उम्मत जे मुकद्दर में अगे ही लिखी छडियूं, अगवाट लिखी छडी। तौरेत में, इंजील में, ज़बूर में, आसमानी किताबन में उन्हनि मेहरबाननि जो जिक्र भी मुझे करीम रब अगे ही करे छडियो। अंबिया ताईं पहुंची चुको, उम्मतुन ताईं पहुंची चुको, को उहे उम्मतूं त छा पर अल्लाह जा नबी भी उन कौम के याद करे रश्क कंदा हुया। उहे केर हा? उहे तू असां, उहे तू असां। लतीफ सरकार जो हिकिड़ो शाइर आहे, जेकी ॾुॾन ॾे जेकी ॾुॾन ॾे ॻुझाई ॻुझ में साजे सुणन कॾहिं किरतवारा के साज मिड़ोई से यार पथू कन हिक पल में। मुझो करीम रब मुझो रहीम रब पांजे नेक गुनहगार बानड़न के जॾहिं मेहरबानी कंदो आ, अहिड़ी मेहरबानी कंदो आ जेके अकुल वारा उन्हनि खे चरियो समझंदा हन। जे उन्हनि ॾे हिकिड़ो दफ़ो हक़ीक़त सां ॾिसण त सभु कुझु कुर्बान करे छॾीनि। मुझे सुहणे महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम रुगी हिकु दफ़ो ज़ुबान सां फरमायो, केरा जेको मुझे बिलाल के आजाद कराए। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, उमैया बिन खलफ जे शर्तन के केर पूरो करे, भर में सिद्दीक़ अकबर सुनो वेठो आ। बस जुबाने मुस्तफा मां हिकड़ो जुमलो निकतो आ, सिद्दीक़ अकबर उथियो आ। हज़ारे दिरहम दीनारन जा खणी करे हसीनो जमील नौकर वठी करे उमैया बिन खलफ दे आयो। ऐ उमैया ही बिलाल मुखे दे।
उमैया बिन खलफ न्यारे चयो अबू बकर सिद्दीक वापारिया वडो वापारिया अकुल वारोआ समझदारा एड़ो शर्त रखा जेको वापार जे दायरे में न अचे वापारी सोचे त डुकी वने रस्तो छडे वने उन उमैया के केड़ी खबर त अबू बकर सिद्दीक रुगो दुनिया जो वापारी ना है हो त मुझे मुस्तफा जे प्यार जो वापारिया मुझे सुने महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो उमैया चयो हा हा बिलाल उनखे दींदुसे जेको हेतरा हजार दिरहमन जा दींदो अबू बकर सिद्दीक देर ही न कई मुहड़ो उन गोथरी जो खोले जेतरा हजार चवी तो उहे वठ मुझे यार जो आशिक मुखे दे मुझा दोस्त अजीज मां अर्ज पे कयो त इश्क वारन जी हकीकत के जे कदे को सुञाणे इया गाल सुने लतीफ चई दुनिया जन के चरियो समझदिया मुझे अल्लाह जे नजर में उहे वदा इज्जत वारा हुंदा हजरत अबू बकर सिद्दीक सुने दौलत जदे उमैया जे हवाले कई उमैया फिरी वयो चई सौदो कोन कंद से सिद्दीक अकबर चयो छाजे करे न तो करी चवे तो सौदे में कसा अबू बकर फरमायो जिथे तो के रस हो जे ओ घुरी वठी देर न कई उमैया जवाब में चवण लगो हे तुझो जेको पढ़ियो लिखियो हसीनो जमील नौकरा जेको तुझो सजो कारोबार संभाली दो इहो मुखे दे 10,000 दिरहम भी दे यो गुलाम भी मुखे दे मुझे सुने सिद्दीक अकबर पल भी देर न कई इहो भी न पुछो त छा थो चवी इहो भी न चयो त छा थो घुरी अचे ही भी वट अञा बि कुझु खपई त घुर उमैया निहारे चवण लगो अबू बकर मूं समझो हो त तू सियाणो हई पर अजु खबर पईया अबू बकर तू कारोबारी सियाणो नहीं सिद्दीक अकबर जे अखिन में लुड़क लड़ी आया पान फरमाए ओ बेवकूफ दुनिया जा तालिब तोखे कड़ी खबर दुनिया जो ही जरड़ो दचा पर सजी दुनिया हिकड़े पासे मुझे महबूब जो मुर्कण हिकड़े पासे ऐ उमैया तोखे कड़ी खबर असां त अल्लाह जो कुरान जुबाने मुस्तफा मां बुधो आ तू त दुनिया जो दीवानो अल्लाह कुरान करीम में दुनिया जी हैसियत भी बुधाई आ महबूब मुस्तफा जी अजमत भी रब कुरान में बुधाई मुझे सुने करीम रब फरमाए कुल मता दुनिया कलील ओ मुझा महबूब मुस्तफा जी मुझा करीम रब ऐलान करे दुनिया के बुधाए ओ दुनिया वारो ये पूरी कायनात मां अल्लाह जे नजर में थोड़िया मौला तुझे कुदरत जे निगाह में वडी शय कहड़िया रब फरमाए व इन्नक लअला खुलुकिन अज़ीम उमैया तोखे केड़ी खबर त मुझो मुस्तफा चाहे ऐ उमैया तोखे केड़ी खबर त मुझे महबूब जो मुर्कण चाहे मुझो मुस्तफा फर्श ते मुर्कंदो आ अल्लाह अर्शन ते पंहिंजे यार जे मुर्कण जा कसम खणंदो
मुझो महबूब मुस्तफा फर्श ते वेही करे जुल्फन के कंगी नींदो आ जुल्फ महबूब जे चेहरे ते ईंदा मुझो करीम रब यार जे जुल्फन जा भी कसम पाक कुरान में खणदो ऐ उमैया तोखे कहिड़ी ख़बर त मुझे महबूब जी रज़ा छा में आ ॻाल्हि खुटाए वठां मौज़ू तवील थी वेंदो उमैया जेॾी महिल सभु कुझु वरितो भर में अचे सिद्दीक़ अकबर बाह कंध खां ॾेई करे सुणे बिलाल खे उथारे जेॾी महिल कुल्हे ते बाह रखी करे भाकुरड़ो पाए करे हलण लगो उमैया चयो ऐ सिद्दीक़ अकबर अबू बकर जुन घाटे जो सौदो पियो करी अबू बकर फरमायो ऐ उमैया अज पूरी अल्लाह जी ॾिनल दौलत जेका भी मूं वटा अज अबू बकर खां घुरी हां अबू बकर सब कुछ ॾेई छॾे हां मगर मुस्तफा जी हिकड़ी मुर्क हासिल करे वठे सहाबा ईअं थोरी बणिया हा सहाबा ईअं न बणिया हा मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम दिल चवे थी ज्यादा का ज्यादा अल्लाह जो कुरान पढ़ी तव्हां खे ॿुधायां त तव्हां खे ख़बर पए हुजूर जो सहाबी हज़रत अब्दुस्सलाम छा नालो आहे हज़रत अब्दुस्सलाम रज़ियल्लाहु तआला अन्हु जॾहिं महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीवानो थियो आहे हुजूर जो मस्तानो थियो आहे हुजूर जे इश्क में परवानो थियो आहे यहूदी खिलण लगा यहूदी चूम चूं करण लगा बार बार चवण लगा ए त चरियो आहे ए त हिया हे त हिया अल्लाह अल्लाह कुर्बान वञा मुझे मुस्तफा करीम जे आल तां कुर्बान वञा हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे असहाब तां ॻाल्हि फर्श ते कन रब उन्हनि जा दलील अर्श तां कुरान करीम में पाण पियो नाज़िल फरमाए हज़रत अब्दुस्सलाम जे नाले यहूद नसार हिक बे के चवण लगा ही अब्दुस्सलाम दीवानो आ हे अब्दुस्सलाम मुसलमान थियण खां पो चरियो थी वयो आ हिन जो ज़हनी तवाज़ुन ठीक नाहे हे यहूदी नसारा हुजूर जे सहाबीअ जे मथां कीचड़ फर्श ते उछलाए रहिया अल्लाह ताला कुरान करीम खे ऐ नाज़िल फरमायो लैसू सवा मिन अहलिल किताब उम्मतुल क़ाइमतुन यतलून आयातिल्लाह आना अल-लैल व हुम यस्जुदून सुभान अल्लाह अल्लाह कुरान में फरमाए थो त मुंहिंजा महबूब है जेके न तुंहिंजा दीवाना आहिनि इन्हनि जहिड़ो कोई दुनिया में मां रब पैदा ई कोन कयो अल्लाह कुरान में तो फरमाए त मुझे मुस्तफा जा जेके सहाबी हैं न सहाबी हुजूर जो हिनन अखड़न सा दीदार करण वारा हुजूर सा प्यार करण वारा रब चतो मुझा लैसू सवा मिन अहलिल किताब अहले किताब त महबूब मु घणई पैदा कया हन पर मुझा मुस्तफा तुझे दीवानन जड़ो मा रब बियो को दीवानो कायनात में पैदा ही कोन कयो आ तुझे आशिकन जड़ो आशिक मा रब दुनिया में पैदा ही न कयो आ मुझा मुस्तफा जिए तो मुस्तफा जहड़ो कायनात में बियो मोहम्मद मुस्तफा नाहे त तुझे सहाबा जहड़ो भी कायनात में बियो को इंसान नाहे महबूब जी अंबिया में मां अल्लाह तो मुस्तफा के निरालो कयो आ ये अंबिया जे आल में वरी महबूब मुस्तफा जे आल के निरालो कयो आ महबूब जी अंबिया जे असहाब में तुझे सहाबा के निरालो कयो आ ये अंबिया जे वलियन में तो मुस्तफा जे वलियन के निरालो कयो आ जी अंबिया के उम्मतों दिनम मगर सभिनी जो शान हिकड़े पासे मां रब तुझे उम्मत के सभिनी उम्मतुन जो भी सरदार बनाए छॾे तो असां जो छाहे मुंहिंजा दोस्त टिहाण किले आहर पई कुॾे बस ईअं टाइम वञे थो गुज़रंदो मां मौज़ू किथे रहिजी न वञे शुरू न करे सघां अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा बानड़ो अल्लाह ताला क़ुरान करीम में बार बार ॿुधाइण थो चाहे थो मुंहिंजे मुस्तफ़ा जा उम्मती
ॿियो कुछ भी थोरो याद न थई त इहो थोरो त याद कर त अल्लाह मूंखे पंहिंजे महबूब जे उम्मत में पैदा कयो। इहो एडो वॾो एज़ाज़ आहे, इहो एडो वॾो एज़ाज़ आहे जो सॼी ज़िंदगी नफ़िल पढ़ूं, रोज़ा रखूं, सब कुछ कयूं, पर महबूब मुस्तफ़ा जे उम्मती हुजण जो जेको रब जो थोरो आहे न, इहो सॼी ज़िंदगी रोज़न नफ़िलन सां नथा लाहे सघूं। ॿियो कुछ भी न थई, इहा तो वटि वॾो सर्टिफिकेट आहे त मां करीम मुस्तफ़ा जो उम्मती हां। क़यामत जे ॾिहाड़े तमाम उम्मतुनि खां निरालो हूंदे, पोइ हाणे उहो तुंहिंजे मथां आहे त अल्लाह त तोखे महबूब जो उम्मती बनायो, तूं पंहिंजे महबूब जो उम्मती हुजण मल्हाई थो या नथो मल्हाई, इहो तुंहिंजो मुक़द्दर ऐं तुंहिंजी महिनत जे मथां। अज़ीज़ा ने मन गाल मां गाल निकरंदी वने, मूंखे मौज़ू मेराज जो अॼु पढ़णो आहे। मुंहिंजे सोणे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना